मातली शहर में हिकिड़ी नई तंज़ीम जेका आहे सा वापारियुनि जे हवाले सां वजूद में आई है। उनमें कश्मीरी ताजरान एसोसिएशन जेका है उन्होंने पंहिंजो हिकिड़ो अलॻि सेटअप क़ाइमु करे छॾियो आहे। उनजी अॼु हिते मातली शहर में हिकिड़ी निजी शादी हाल उनमें उनजी हलफ़ बरदारी बि थी रही है, उहा तक़रीब थी रही है। इन हवाले सां तव्हां ॾिसां त हिते कश्मीरी बिरादरी समेत काफ़ी ॿिया जेके माण्हू आहिनि उहे ताजरान आहिनि, वापारी आहिनि ऐं जेको काफ़ी ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन तक़रीब में शिरकत करे रहिया आहिनि। हिन तक़रीब में हलूं था उन्हनि उहिदेदारनि सां ॻाल्हाइण जे लाइ। असां पंहिंजी कम्युनिटी जे हिसाब सां, पंहिंजी बिरादरी जे हिसाब सां जेका बि असांजा ताजर आहिनि, असांजा वॾा हुआ, उन्हनि जेको आहे हिते फलाई कमनि जे हवाले सां तव्हां ॾिसो, अखियुनि जो अस्पताल ॾिसो, माज़ूर सेंटर ॾिसो, ईदगाह 4 एकड़ ते जेको आहे बि असांजी बिरादरी जे माण्हू ॾिनो आहे। उते जेको आहे डायलिसिस वारो आहे, मानी वारो आहे, ॿियो जेको असां प्राइमरी स्कूल जेको ठाहियोसीं उहो बि असांजे फोड़नि वॾनि चंदो करे उन टाइम ते मतिलबु ठाहियो कि वो इज्तिमाही तौर ते फ़ाइदो अचे पियो माण्हुनि खे। हमारी अल्हम्दुलिल्लाह कम्युनिटी जो है मातली में सबसे ज़्यादा आबादी के लिहाज से बड़ी है, नंबर 1 पे है। तो इसलिए हमने ये सोचा कि हमारी दुकानें जब हमने काउंट की तो 400 से ज़्यादा प्लस हैं। तो इसलिए हमने कहा कि भी हम इस ताजिर एसोसिएशन अपनी बनाएं, फिर आगे सिटी लेवल पे सबको साथ लेकर चलेंगे इंशाल्लाह। इसलिए हमको ये जरूरत पड़ी, सबके साथ मिलकर करेंगे इंशाल्लाह। असां पंहिंजो हिकिड़ो यूनिट ठाहियो आहे, कश्मीरी यूनिट। हिन खां अलावा इंशाल्लाह सभु बिरादरियुनि सां गॾु हलंदासीं। फ़िलहाल असां हिकिड़ो पंहिंजो यूनिट ठाहियो आहे, हिन करे कि असांजा दुकानदार आहिनि, असांजे दुकानदारनि जा मसइला जाम आहिनि, त हिन करे इंशाल्लाह ताला सभिनि सां गॾु हलंदासीं। असांजे बुज़ुर्गनि जो शुरू खां ई हिकिड़ो व्यू रहियो आहे त हू पंहिंजा जेका हेठि तिबके वारा जेका ग़रीब गुरबा माण्हू आहिनि त उन्हनि जा वेलफेयर जे थ्रू जेको आहे कमकार कंदा हुआ। त इन हिसाब सां ही ताजरान असां एसोसिएशन ठाती है। हमारे कश्मीरी ताजरान एसोसिएशन की हमें ज़रूरत उस वक्त पड़ी जब हमारे जो छोटे दुकानदार हैं, जो हमने अपने जो कुछ बड़े दुकानदार हैं उनके साथ मिलकर हमने इंशाल्लाह अपने छोटे दुकानदार को मजबूत करना है और हमारे जो दुकानदारों के जो भी जायज़ मसाइल होंगे इंशाल्लाह मिल बैठ के हल करेंगे। नई मुंतखब थियल कश्मीरी ताजरान एसोसिएशन जेका मातली में खोली वई आहे, इन हवाले सां हिते मातली जे हिकिड़े निजी हाल में तव्हांखे ॾेखारियोसीं त हुनजी हिकिड़ी हलफ़ बरदारी तक़रीब थी आहे। हीअ हलफ़ बरदारी तक़रीब तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हिते जेके उहिदेदार आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल ॿुधाईसीं। हिननि जो इहो चवणु आहे त कश्मीरी ताजरान एसोसिएशन जे खोलण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त असीं जेको हिते फिलाई कमु करियूं ऐं हिते जेके 400 खां वधीक दुकानदार आहिनि ऐं उन्हनि जी बि मदद करियूं ऐं इन खां अलावा जेके ॿिया दुकानदार आहिनि उन्हनि जे फिलाई कमनि जे हवाले सां हिते मदद करियूं, भलाई जा कमु करियूं, जीअं जेका बिरादरी आहे या ॿिया शहर जा माण्हू आहिनि उहे इन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।